मजदूरी कमाए मजदूरी खाऊं असां गरीब आया मिल्किन पुलिस वॾा अमीर पुलिस ऑफिसर अचनि था त बि तव्हां बि ड्रामा न कयो असां कॾहिं ड्रामो कयो ई न आहे न ॾिठो ई आहे असां मिल्किन आहियां क़ुर न पढ़ूं त लख पढ़ूं त अलाह खे बानायूं था असां मिल्किन टिनिनि जी कयो गरीब आया चोरा बाला एतिरा पैसा घुरनि था 50 लख असां गरीब काॾो वञा असां मिल्किन असां त पोइ इहे 50 लख ॾिठो बि कोन्हे को इहे चवनि था पिया इन्हनि खे नालो थो अचे ग़रीबनि जी त अलाह अथव असांजो ॿियो कहिड़ी टई गॾु तो विया आहिनि सखर माइटनि ॾे घुमण उतां खां पोइ लापता आहिनि को ॾस पतो नथो पए ॾाढो रुलियाऊं पिनियाऊं उहे बि कुबे जामी वारा बि असां बि हिन वक़्तु बि क़ुर लोॾियूं था वेठा घरनि में घरा मतो पियो आहे औरतें मर्द नंढा वॾा सभु रोज़ राड़े में लॻा पिया आहिनि होश खां बेहालों सां जीअं त नुमाइंदा बि पंहिंजे MN MPA सभु आया आहिनि शहरयार ख़ान आयो कामरान ख़ान आयो सरदार वाहिद ख़ान आयो उन्हनि चयो त बाबा तव्हांजा न आहिनि असांजा आहिनि तव्हां दिलि जाए कयो असांजा बचा आहिनि असां पंहिंजे पूरी तरह सां कोशिशि कयूं था पुलिस हिन वक़्तु ताईं कुझु भञी ॿियो कखु न कयो आहे न असांखे को हिन वक़्तु ताईं को ॿुधायो अथऊं त छा थियो आहे छा न थियो आहे उन्हनि राति मूंसां राब्तो कयो आहे त चए 50 लख रुपयो मोकिल अॻुवां मां कया आहिनि छोकिरा मां वटि हिन वक़्तु वेठा आहिनि हिन वक़्तु जे छोकिरे जो नंबर उन ॾांहुं तुंहिंजो जंहिंजे करे मां तोसां ॻाल्हायां थो हिन महिल ताईं पुलिस असां SHO लड़ी न आयो आहे असांजे SSP साहिब जो ॿुधूं था त जबरी मोकल ते वियो आहे हाणे ॿियो आयो आहे ॾिसूं था उहो असां सां केतिरो तावन करे थो असां हाणे तमामु घणा मायूस वेठा आहियूं हे मिस्किन माण्हू आहिनि ग़रीब आहिनि टई मज़ूर आहिनि हिकु नलकनि जो कमु कंदो आहे ॿियो सरेआम दुकान हलाईंदो आहे ॾाढो दुकान ते वेही उहो छोकिरो आहे हुनजो पीउ ॾाढो फोत थी वियो आहे हुनखे नौकिरी मिली हुई हुन खां पोइ ख़बर न इधर आहे लिखियल आहिनि रस्ते में अॻवा थिया आहिनि गाॾी सुधा राति जो कालियूं अचंदियूं पैसा ॾियण त पोइ अॻिते ज़िमेदार पाण हूंदो वारसनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु हुयो त धाड़ेलनि पारां असांखे फ़ोन ज़रिए 50 लख रुपया बाज़ियाबी जे लाइ भंगुर तलब करे रहिया आहिनि ऐं पुलिस हिन वक़्त ताईं कखु भञी बीणो न कयो आहे IG सिंध ऐं हिन तक जे चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो कयो आहे त असां मिसकिननि सां इंसाफ़ करे असांजा 3 मुगवी जेके आहिनि उहे बाज़ियाब कराया वञनि कैमरामैन आदिल चांद लाड़क सां गॾु रहीम लाड़क Sun TV न्यूज़ खां